एक ॿी अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयूं पिया। ॾेई ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ऐं डायरिया जे मरीज़नि में वाध जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण जो DC बदीन नोटिस वरितो आहे। DC पारां DHO खे फौरी तौर ते टीमूं ॻोठनि ॾांहुं उमाणण जी हिदायत कई वई आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ॾेई ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ऐं डायरिया जे मरीज़नि में वाध जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण जो DC बदीन नोटिस वरितो आहे। DC पारां DHO खे फौरी तौर ते टीमूं ॻोठनि ॾांहुं उमाणण जी हिदायत कई वई आहे। ॾेई ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो ऐं डायरिया जे मरीज़नि में वाध जी ख़बर जो नोटिस वरितो वियो आहे। आवाज़ न्यूज़ ते ख़बर नशर थियण जो DC बदीन नोटिस वरितो आहे। DC पारां DHO खे फौरी तौर ते टीमूं ॻोठनि ॾांहुं उमाणण जी हिदायत कई वई आहे।